मुल्क जो निगरान वज़ीर आज़म केरु थींदो, कंहिं बि नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ऑपोज़िशन लीडर राजा रियाज़ अॼु ॿीहर मुलाक़ात कंदा। मुलाक़ात में निगरान वज़ीर आज़म जे मामले ते सलाह मशवरा कया वेंदा। सदर जो वज़ीर आज़म ऐं ऑपोज़िशन लीडर खे ख़त, निगरान वज़ीर आज़म लाइ नालो तलब। निगरान वज़ीर आज़म जो फ़ैसिलो अॼु राति या सुभाणे ताईं थी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इहो चवणु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ख़त लिखण खां पहिरियां सदर खे आइन पढ़ी वठणु घुरिजे। ऑपोज़िशन लीडर राजा रियाज़ सां अॼु न त सुभाणे मुलाक़ात थींदी। सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ ऑर्डर एंड जजमेंट्स एक्ट कालअदम करार। सुप्रीम कोर्ट रिव्यू एक्ट पार्लियामेंट जी कानून साज़ी वारनि इख्तियारनि खे ओरांघड़ आहे। सुप्रीम कोर्ट रिव्यू एक्ट जे का बि कानूनी हैसियत नाहे, इन करे एक्ट खे कालअदम करार ॾिनो वञे। अपील ऐं नज़रसानी हिकु जहिड़ियूं न पर मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। पार्लियामेंट जा कानून साज़ी ऐं सुप्रीम कोर्ट वटि रूल्स ठाहिण जा इख्तियार बराबरि आहिनि। पार्लियामेंट जे सादे कानून साज़ी सां सुप्रीम कोर्ट खे रूल्स खे बेअसर नथो करे सघिजे। सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ जजमेंट्स एंड ऑर्डर्स एक्ट बाबति सुप्रीम कोर्ट जे तफ़सीली फ़ैसिले में जस्टिस मुनीब अख्तर जो इज़ाफ़ी नोट। संदसि चवणु आहे त छा पार्लियामेंट तरफ़ां हिदायत करे सघिजे थी त नज़रसानी खे अपील जहिड़ो सम्झो वञे। उसूल आहे त अदालत में अॻु खां तय थियल मामिलो ॿीहर नथो उथारे सघिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु असेंबली ऐं काबीना टोड़ण जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त 2018 जे चूंडियल असेंबली जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। हू असेंबली टोड़ण लाइ अॼु गवर्नर खे एडवाइस मोकिलींदो। गुज़िरियल 5 साल आसान न हुआ। सिंध खे गैर मुस्तहकिम करण जी कोशिश कई वई ऐं गिरफ़्तारियूं कयूं वियूं। असेंबली ऐं हुकूमत खे हलण खां रोकियो वियो। बोर्ड में सिंध हुकूमत वफ़ाक़ खां सवाइ आवाम जी ख़िदमत कई। पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। सिहत जे शोबे में जेको सिंध हुकूमत कमु कयो उहो कंहिं ॿिए सूबे नाहे कयो। सिंध हुकूमत एनर्जी वारे शोबे में बि वॾो कमु कयो आहे। समूरियुनि सियासी जमायतुनि खे झेड़ो ख़तमु करे गॾिजी मुल्क जी ख़िदमत करणी पवंदी। इत्तलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि खे 21 लख घर ठाराए ॾेई रही आहे। अहिड़ो मिसाल किथे बि नथो मिले। ईंदड़ इलेक्शन में सॼे मुल्क मां पीपी कामयाबु थींदी ऐं मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो।
बुशरा बीबी पीटीआई चेयरमैन के अदलिया ऐं फ़ौज ते दबाव विझण जूं हिदायतूं ॾिनियूं। पीटीआई चेयरमैन जी घरवारी जी मुबैना डायरी मंज़र आम ते अची वई आहे। डायरी में इंकशाफ़ कया विया आहिनि त बुशरा बीबी पीटीआई चेयरमैन के सियासी डिक्टेशन ॾींदी रही। बुशरा बीबी पीटीआई चेयरमैन के हुकूमत, इस्टेब्लिशमेंट ऐं अदलिया ते दबाव जा हुकुम ॾींदी रही। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सिंध काबीना जो अलविदाई इजलास। काबीना मेंबरनि पारां वॾे वज़ीर की ख़िदमतुनि जी वाखाण। सनन चवणु आहे त वॾे वज़ीर सॼे मुल्क में बहराड़ी ऐं शहरी फ़र्क़ खे ख़त्म कयो ऐं समूरनि धुरियुनि खे गॾु खणी हलियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो थोराइतो आहियां, जिन संदसि हर क़दम ते रहनुमाई कई। सिंध में बोर्ड जी तबाही ॾिसी हिम्मत हाराए वेठो हुयसि। बोर्ड के मुंहुं ॾियण लाइ सिंध काबीना जी मेहनत सां सभु मुमकिन थियो आहे। सिंध काबीना निगरान हुकूमत दौरान सूबे में मुक़ररुनि ते पाबंदी लागू करे छॾी आहे। इतलात वारे वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध काबीना सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी भर्तियुनि जो सिलसिलो जारी रखण जो फ़ैसिलो कयो आहे। डोनर एजेंसियुनि जे मनसूबनि लाइ ज़रूरी मुक़ररियूं जारी रहंदियूं। पीटीआई चेयरमैन जून 9 मई जे वाक़िअनि बाबति 7 केसनि में उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्तूं रद्द थी वयूं। 7 केसनि में पीटीआई चेयरमैन जी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दहशतगर्दी टोड़ अदालत लाहौर जे जज एजाज़ अहमद बटर कई। कंदकोट मां अगवा थी वियल वकील हिकमतुल्लाह महसूद जी बाज़ियाबी लाइ कराची में ऑल अलासिफ स्क्वायर वटि एहतजाजी धरड़ो सुपर हाईवे ते ॿिन्ही पासनि खां बंदि थी वियो। ट्रैफ़िक मुअतल थी वई, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। धाड़ियलनि मुग़वी जी बाज़ियाबी लाइ 8 करोड़ रुपया भूंग तलब कयो आहे। कराची जे अबुल हसन असफहानी रोड ते ॾोहारी सां मुक़ाबले में शहीद थी वियल नऊं देरो पुलिस एहलकार गुलाम मोहम्मद सपड़ो जो मड़ अबाणे शहर जे कब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। संदसि जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि, मिटनि माइटनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। पनियाकिल भरसा क़ौमी शाहराह ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान फोत। हादसे में नौजवान अब्दुल गफूर सांगी सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, इस्पताल में दम ॾिनो आहे। लकी गुलाम शाह भरसा सखर शिकारपुर रोड ते मोटरसाइकिल ऐं कार में टक्कर, हिकु ॼणो फोत थी वियो। फोती जी सुञाणप लाड़काणे जे ॻोठ सूमर चांडियो वासी सद्दाम ख़ान चांडियो नाले सां थी आहे। गाॾिटोड़ महांगाई ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। ठटे टंडोलाया, नौशर फिरोज़, जेकबाबाद, घोटकी, बदीन, मिठी, मीरपुर माथेलो, ओबावड़ो, डहरकी, कंबर शहदाद कोट, सकरण, सन, कशमोर, कंदकोट, मेहर, खिपरो, निदो, शाहपुर चाकर, केन शाह, टंडो गुलाम हैदर, ॼाम नवाज़ अली, जाती, दड़ो, बाडर, गंबट ऐं चोहर जमाली समेत ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त गाॾिटोड़ महांगाई सबबि आवाम ॿिनि मेलनि जी मानी लाइ परेशान आहे। महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि ग़रीब माण्हू आपघात करण ते मजबूर आहिनि। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में जश्न आज़ादी जूं तयारियूं ज़ोरो शोर सां जारी। आज़ादी जो जश्न मल्हाइण लाइ शहरियुनि जो जोश चोट चढ़ियल, हर पासे मिली नगमनि जी गूंज। स्टॉलनि ते क़ौमी झंडनि, बेजनि समेत ॿियनि शयुनि जी ख़रीदारी तेज़ थी वई। घरनि ऐं ॿियनि इमारतुनि खे सींगारण जो सिलसिलो जारी।